दादू बरसा अमीनानी शरीफ में सूफ़ी ओलिया अमीर पीर राजल वीर जसालिया ने उर्स मुबारक के मौके ते सवें उठन की ड्रोड़ खेन नाच कोड कराइण जा मुकाबला कराया विया, जंहिंमें उमरकोट नवाबशाह सखर खिरपुर मीरस नौशरो फेरोज़ दादूअ जे कुंड कुड़छ मां सवें भलोड़ चूंड उठन के चढ़न गानन चांदीअ जे हारन पुठाड़ियों पाराए सिंगारे तैयार करे मुकाबले में लाथो वियो। उन दौरान उठन की ड्रोड़ कराइण सां गॾु मुनफरिद अंदाज़ में उठन के रक़्स करायो वियो, जंहिंखे ॾिसंदे हज़ारे शौक़ीननि पारां खैन भरपूर दाद ॾिनो वियो। उठन की ड्रोड़ नाच कोड कराइण बाबत उठन के मालिकन तोड़े स्वार चयो त हिकड़ा ताल के जो ही खायलन वाही हाजी खान काछो मथा टोड़ कस्बो उतां आयल हन। हिकड़ा उठ असांजे दादू ज़िले जा हन, हिकड़ा उठ नौशौरे फेरोज़ जा हन, हिकड़ा उठ आहिनि जेके नवाब शाह ज़िले खां आहिनि, 5-6 ज़िलनि जा उठ हींअर माशाअल्लाह मौजूद आहिनि। हींअर नसुल आहिनि उठनि में बि, जीअं तव्हां असां में ज़ातियूं आहिनि न, अदा फलाणी ज़ात आहे, हिननि में बि नसुल आहिनि। हिकड़ा साकरा आहिनि, हिकड़ा ढाटी आहिनि, हिकड़ा थरिया आहिनि, हिकड़ा मियांवाली आहिनि, हिकड़ा सिंधी आहिनि, 5-6 ज़ातियुनि जा उठ आहिनि। पोइ इन में जीअं ॿार मास्तर नंढड़ा पढ़ाइनि था ॿार, असीं बि माशाअल्लाह नंढड़नि खां वठी हींअर उठ कया आहिनि। इन्हनि खे नंढड़े खां खेॾारींदा बि अचूं था, तातींदा बि अचूं था, महिनत करे पोइ इन मंज़िल ते उठनि खे वञी पुॼायूं था जॾहिं जुवान थियनि था। 15-15 अरिड़हं किलो मखण खाई विया आहिनि। मखण खां सवाइ हींअर तेल बि न, तेल हाड़ जो ॾियूं था, हींअर न ॾींदासीं उन मथां फिफड़ में असरु करे। पर अगरि जेॾी महिल हीअ सालियानो उर्स थिए थो न, इन में असांजी जेकर मदद जेका 5 रुपया कनि सुवारनि खे या हिननि खे ॾियनि। खर्च जो हिसाब न आहे, शौक़ में हिसाब न आहे, कंदा छा आहे। मेलो दीदार कंदा आहियूं, गाई शाह ते वेंदा आहियूं, गाई साईं तुंहिंजे हिते अलदाद फ़कीर ते वियासीं, दादू मेलो कयोसीं, हीअ मेलो कयो अथऊं, वरी नौशहरे मेलो आहे। माना इहो मेलो पंहिंजो शौक़ु शिकार आहे। शौक़ु आहे त ख़र्च आहिनि, हिननि जा सामान टोड़ा टपड़ 20-25-30 हज़ार जो उठ में सामान पियल आहे। मास्तर जीअं उस्ताद पढ़ाईंदो आहे मास्तर ॿारनि खे, असीं बि ईअं पढ़ाईंदा आहियूं। अलफ़ अंब खां वठी हीअ याकूदत हुई, इहे सबक़ ॾेई पोइ अॻिते कम खे वधाईंदो वेंदो आहे। पोइ जेको आहे वधाए पोइ जेको आहे यादि हाफ़्ज़ थी वेंदा आहिनि, पोइ उठ टपड़ा बि थियनि, रलाई बि थियनि। असां पोइ इशारे ते पोइ असीं हुननि खे उहो ई ॾस ॾींदासीं न, चवंदासीं अचूं था, ॻाल्हाइनि कोन था, बाक़ी सम्झनि सभु कुझु था। बसि हींअर इहो आहे त हे असांजो इहो सकाफ़ती शो आहे। सुर अबे ॾाॾे खां वठूं असांजी इहा तालीम आहे, नंढड़नि खे सेखारींदा आहियूं। आहिस्ते आहिस्ते तालीम ॾेई पोइ पहिरियों आहिस्ते टिपो रलो, वरी पोइ छिक, आहिस्ते ताईं जेका तालीम आहे हिननि खे असां ॾींदा आहियूं। पहिरियां हिननि खे टेडी सेखारींदा आहियूं, पोइ वरी थोरो टिपो, वरी रलो, पोइ छिक जेको आख़िर थींदो, हा छिक रलो, पोइ ठही वेंदा आहिनि फाथरी आहिस्ते आहिस्ते। 2 सालनि 3 खां पोइ जीअं माण्हू जो बच्चो पढ़े, उठ बि ईअं ई पढ़ंदा आहिनि। पोइ अबे ॾाॾे असां सम्झि हिननि उठनि जा जाता आहियूं, चारींदा बि आहियूं, धारींदा आहियूं। इन्हनि में असांजी रोज़ी बि आहे। गाॾो बि हलाईंदा आहियूं, हिननि खे तालीम ॾींदा आहियूं, वरी मेले जो बि हिननि खे फन सेखारींदा आहियूं। जेके ॾिठूं था हाणे मेलो पटिजे थो, लॾ पलाण थी वई आहे। के शौक़ीन जेके वेझे वेझे तरारा कुझु आया आहिनि, कुझु न बि आया आहिनि। जे शौक़ीन मुकमल हिते अचनि हा ऐं उठ अचनि हा न, त हे ॿाहियूं मुकमल हिते कोन मापनि हा। एतिरो उठ बचा, सिंध काछो कंधी ओर पार दौड़ बांधियारा उठ परे परे चांजा रहिजी विया साईं। शुक्र अलहमदिल्ला जो वरी मोकल जो असां हींअर असांजी बि अची ॾाढी 65 उमिरि आहे, असां पोइ अञा पीर सरनि, पर असांजो हींअर पारत जो वधी वियो, उमिरि असांजी वधी वई जो शौक़ु ॾिठोसीं। बेरोज़गारी जा टेंशन, ॿियो वरी ही शयूं बि तफ़री गाह बंदि आहिनि, जहिड़ो मेला बि हिकिड़ी तफ़री गाह आहिनि। माण्हू ईंदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि, ऐं जेको आहे सो उन्हनि खे लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। उनजे करे थोरो परेशान आहिनि माण्हू, हिकिड़ी परेशानी वारी सूरत हाल आहे पूरी सिंध में। ॾिसो मेला बंदि आहिनि, ऐं कोरोना वायरस जे करे जेको आहे रोज़गारनि ते बि काफ़ी असरु पियो आहे, बेरोज़गारी बि वधी आहे। जिते अॻे मेला साल में 20 कंदा हुआसीं, मतलब 2 मेला कया अथऊं दादू ज़िले में। 20 मेला साल में कंदा हुआसीं, मतलब दादू ज़िले में 2 मेला कया अथऊं। दरगाहूं बंदि आहिनि, इहे महिरबानी के दरगाहूं खुलियूं वञनि, मेला अचनि, मेला अहमद। हुननि चयो त अबनि ॾाॾनि खां
असांजो इहो शौक़ु आहे, पर सिंध तोड़े सकाफ़त खाते पारां उठनि जी ड्रोड़ ऐं नाच कोल जा सरकारी सतह ते मुक़ाबला न कराइण सबबु खेनि मायूसी ज़रूरु थिए थी, पर हू हीउ शौक़ु छॾे नथा सघनि। साॻे ई वक़्तु अमीर पीर राजल वीर जे उर्स मुबारक दौरान मिठाईअ जा स्टॉल लॻाइण सां गॾु मौत जो खूह ऐं चोडूल पिणु लॻाया विया, जंहिंमें सभई माण्हू माना जेके आहिनि उहे मंज़र ॾिसंदे ऐं झूलनि में झूलंदे लुत्फ़ अंदोज़ थींदा रहिया। कैमरामैन दीदार शेख सां गॾु फ़ताह शेख, टाइम न्यूज़, दादू।